Panjang Jogoto. जमादार है ये हुक्म करवा दे तू माल मुझे खाई कम करी ऑफिस दे जो तू कम एकड़ो मुझे एड़ो करे एकड़ो शपान मारलो छटा हुआ तुझे दुश्मन है ना पुरानो Ika, tu budak tu kira ni. Sebab ni orang nak sama itu. Sekarang dah semua. Leh. Malu. Okay, khabar ah. Pette jo bilo gero asura. Santri. Okay, melanda. Santri. बता जो मसलो मक्के ये शबान खपर नाग मारे रे ते टके माची ठाणे दे मिठाई जेगू खराया ठीक है अल्लाह भाई तेरे पार सुभान दे दी माने सुभान सुपार करे ठीक है खाली बन ठाणे ते तू खुशी मला अरे होशियार कर ता बनी सकोदा Pita Surya का नहीं ये बाबा समझ मान वीडियो आई खुशी कर समझ गया मैं इसकी गाल म्यूजिक करना चाहती जी बाबा सही सोपान नांग देखो सोपान नांग उनके गिटार करे जे लक में करना सुन हां बाबा सही हां सारी करे छजा छोट मुजो नालो आ सिपा जिनसार खान इने कुत्ते कमीने जो लाशू दो इते ये जो वक्त इले पूरो थी चुको आ वाह थी वाने जो वक्त पूरो सिपा जिनसार खान सुभान जी दी में होशियार सी जा हां बाबा सही हां कमीने की गिप्पार के लक में ते करना सुन हां बाबा इतना जो यार सुन नहीं मालूम लो मालूम तो खेल लो होती हमारे सुभान दुनिया में इन्हें नाग के गिप्पार हां बाबा सही ने नाग पग गए टच कंदा सी हां इन्हें गिप्पार करना सुन छोटे ने मुट्ठी खड़ी मथे करी पन के कर जुल्म पे करे अने नांग ये सुभान जी दुनिया में ते गिफ्तार करना से हां बाबा होशियार थी जा मालूम मिलियो आई पेट ये सुर लइयो हां हां सोचा दो बच्चन के वठी जा कुछ सामान बनो कुछ खाई न पियन मालूम मिलियो आई खुशी थी बार खुशी थी आऊं थी कचा वडे रंग माल कजणो मगे वडे रंग माल बाबा मां त एक सूबेदार कमी शख्स पैसा दे लालची हमके हजी पिसन वासयो नौकर वासयो हने सोचा दो तो सुभान जी दुनिया में अने कमीने के कितना है
બેદાર આયો તઈ હાર જતી દા વફાદાર થતા મતા ઓયા તકતર હરી કુત્તો ચક્કર દો પોયત માપ દો બાર નસાલા તો પરુળ ગોલીન જા કરે દો સાલ હા નરા હી વડેરે ચવર હિત્તે આયો મુઠી કિસ્સા એલા સોળિયા આયા કોડ હલ્યા ગયા કન્યા હા હા ઉત્તો કન્યા છટતા કન્યા દે એલો માર દીજાજી ઉત્તો તપો માર દીજાજી ને નહીં તો કિઠાની લાગી ના કુત્તા गिरफ्तार छुपा करे मुझे इधो कोड चलाती ता गिरफ्तार करे इधो के और जेल में छुपी इन्हें कमीने गोली सीधी ठोकर सीने वाली हां कमीनो हम पैसे चलो जे लालचिया पैसे जो वो कुछ नहीं इन्हें थारी पीठो पतन हां पैसे में सब बिंदु चिंदी मां बकुने के खरीद सकानो पकी ने मां लालची कुत्तो कौन खरीद लाती तो नथी खरीद आपको सुबेदार अत्तर वालो आ नवीन पानी दो अलूरो ले जाए बादा ई तो अरे तू बादा ये बंदे बस्त जाई दो कमीनो ना मां दो बंदो रूप करे छत बंदा बस सोची रे बेटा बोले दो भाई तो सुबह मां तेलड़ी छे बंदी बता कोया कितने चक्कर लगी बाबा संग दा कम करना बस यार भाई उते दुनिया इसकी बारह साल का हाँ बाबा छोटा मुझे लालो जिनसार सिपाहिया माल न मिलंदो त वरी पेट में सूर पवंदो जे मिलंदो त वरी पेट जो सूर वेंदो खत्म इलाही नी थी आ न त हलो बस हलो बस यार कलू करे चुनू बस ने हलो इसु छा थो चवे हलो पाण हलो बस ने बस है किथे आ बस कम खाए चलो
बाबा साईं भला केॾे वियो आहे बाबा साईं मरे भला ॻाल्हि ॿुध कुत्ते कमीने खे अहिड़ो पाण असर कंदासीं सॼी ज़िंदगी यादि कंदो छो त ग़रीबनि खे दॿाईंदो अचे ज़ुल्म करे थो भायूं ॾींदो अचे ॿुधोसीं हा इन कमीने जो वक़्तु पूरो थी चुको आहे सूबेदार गफ़ार खान सुभाणे ॾींहं जो गिरफ़्तार कंदसि इन कमीने कुत्ते ज़ालिम जो इहो इन जो वक़्तु पूरो थी चुको आहे पाण अहिड़ो असर कंदासीं पैसो खपे पैसो हा पोइ बसि हिन कमीने इते ई ख़तमु करे सुभाणे परी असां मेले में लही पवंदासीं हा हा कुत्ते कमीने खे असर अहिड़ो कंदासीं जो सॼी ज़िंदगी यादि कंदो ॿियो ॿुधा ख़ैरु आहे जी हा ख़ैरु आहे अॼु खान हिते भायूं ॾींदो अथई ग़रीबनि जा घर हसे साड़े छॾियो ज़ुल्म ॾाढो कयो अथनि हिन कमीने इहो बि पलांद वठंदासीं लाज़मी इहो बि पलांद वठंदासीं पहिरीं वॾेरे खे वचाए हुनखे मारे छॾियईं ग़रीबनि जो जेको मदद कंदो आहे सूबेदार गफ़ार खान ऐं सुभाणे के ॾींहं में इन कुत्ते कमीने खे गिरफ़्तार कंदासीं जीअं अहिड़ो असर कंदासीं जो सॼी ज़िंदगी यादि कंदो अॼु भला तूं परेशानी छा आहे भला वॾे बाबा साईं खां पैसो तो अचु भला न वठि मूंखे पैसो न खपे बसि इन कमीने शोभान खाने खे मारिणो आहे पोइ मां ख़ुशंदमि नचंदमि साईंदारी थी हा हा तुंहिंजो इहा पोइ असां तुंहिंजी बि दिलि ख़ुशि कंदासीं हा 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 इन कुत्ते कमीने खे अहिड़ो मौत ॾींदासीं जो सॼी ज़िंदगी यादि कंदो शोभान खान खे कुत्ते वारो ॿिले वारो कुतनि ॿिलियुनि खे मौत ॾींदासीं कुत्ते वारो मौत मारंदासीं कमीने खे चाहे ॿियो ॿुधा ख़ैरु आहे जी जी सर यार अल्लाह साईं करे बाबा साईं अची हाणे बाबा साईं कॾहिं मनाईंदो असांखे यार ज़रूरी वञिणो आहे थाणे ते केॾे ॻाल्हियूं आहिनि कुतो कमियो असांखे दॿाए छो त शोभान खान
हाल रख जा मत कुत्ता कमीना मारे वनी नहीं तेरे पार दई तू बैठ के हवेली ख्याल कराऊं हां बाबा किस्मत खान यो आ वो देर करे पियो ला कर हण कोई अचन बाबा साईं यो अचन जरूरी थाने ते वञणो आ चोरी बोरी मता थी वञे बाबा साईं इंतजाम असां ते आणे वाह कर बाबा साईं अचे चोरी थी छे सदा थी पो वरी असां के असां जी गिची में दा थी पोस अस्सलाम वालेकुम छा थियो आवरी बाबा साईं केड़ा बात ता कचरी न कयो कुत्ते कमरे दी पिया गालियूं त हशरा ओ पूरो कैसे जा भाई ये तो भगवान खाने को मार डालना ये खबर तू सारा बाबा सही तो करा घूम लगा पे इने शिकर मां कम सरियो जे बाबा सही भाई तो के कड़ 1500 रुपया तो के मुझे कम याद आ हां बाबा सही हो तो मुके याद आ कम देखो कम सही है सुभान अल्लाह माने के गिरफ्तार करे ओ मुके कम माल लीजो तब मुझे पेट जो सुर खत्म थी जे न दींदो तब मुझे पेट में सुर पूजो ठीक का बम ते बियो मुक्ता भी ते बियो माचारो ए नो भगवान खाने गई हमारी बस चला जो सुबेदारा जी बाबा सही तो पे जो थाने ते देखारे पर थाना मुट जो जिंदगी में कोन दिठवा बाबा सही थाना तो सुभान ताने देखाई तो कोन कमी कीता ओ तू सोची जो मां तो कहीं खुले छके में ठीक का खाली दे जी बाबा सही ता पंजो संभालो ना कंपनी संभालो तू बुत सगाई ख्याल कर बाबा सही मतानो कमी नो हमलो करे अरे ख्याल कर उन्ने ते जरूरत है कि कोने द मुझ को मक्का हमलो करे तेरे क्या मत तेरी दुनिया बाबा साईं ते क्या मत जी देर कर हदा उन्होंने कहिया पर क्या मत जी हदा मक्खा पड़ता कटी छे छता क्या मत जो सुरमा आऊं पैदा छुआ छोटा करीब जे मथा केडो जुल्म करे हां सही हाणे मुखे इजाजत तोके इजाजत आई हां मुझो कम पूरा छण गुजरे हां सही सुभाणे जी दी में मां कमीनो ना करे ठीक है बस है कोई याद नहीं अल्लाह काने अदमत खाने सुभान वाली पढ़ मैं बात मांग गिरफ्तार सुभान खाने
तक नहीं सुना जो ही सुन वो चली सुन सिकट का भाभी टीवी जो भी है भाभी जा करा ठीक है जो भी है ना ठीक है आइन करा ले जो भी कितने मिलते हैं कितने दिन ना पूरी 4 दिन सुबाने जो भी है जो शॉर्ट सिया અને નાગ की ગીપા કરંदा છે हाँ बाबा सही हाँ फोन पे जे बाबा सही हेलो बाबा सही जी बाबा सही ता सब्र कयो सुभाणे जी बियने ने कमी ने नाग शोभान खान के गीता सुनो जी बाबा सही हाजिर बाबा सही ता माल कदन दे वरी पेट में सूर पयो हां ये माल नींदे तो पेट शुरू में खत्म आजू पास है क्या कम थी सुबह आओ बस आई जी बस आजर बस आई कम थी जी बाबा बस आई एकड़ी गाल चवी यो शोभान खान जो शोभान खान आए वडो कमीनो शख्स पोब मान के कमीने के गिरफ्तार कंस जी बॉस बस आई ता जो कम थी नो जी बॉस ठीक है हाँ बाबा सही हाँ हाँ रे तो ना हाँ वक्त यो हाँ जी हाँ गुरु हाँ कमीने के हाँ गिरफ्तार कंस ले न्यू ताने कमीने Put. Yes. What is? Supaya ये जो सामान रख दे ते रख तो शेयर कर खुदा चल तो न जे हमरा के मारियो ने खुदा कमी ना बताई दे छाप कौन बताई दो सही कौन बताई दो सही कौन बताई तो कौन तो कमी ने के मारे मुझे तो ना ये कमी ने रुखा रठा नहीं जेड़ो तड़ो नहीं है कमी ना ये कमी ने के मारे तो मार टूटी तो बाबा सही खून मनी ने तो कमी ने
सही एरो मञंदो कोन मणदो ॿुधा हा मां चई वई वो कौन कयो सबूत ॾेखार कयो सबूत कमीना का जा हुन जो तो साथी तुम कयो बड़ी चिंतो सबूत जय तो है कभी न गिरफ्तार कयो बाबा के रब्बत के न सूरज से का सबके मिठाई खड़ाए मेरे हिनरा पूछो कहीं केड़ी ना के मुड़िया ये न कमी ना भजियो ते पाण ते यो छोरो चुप कंदो होशियारी कजा ठीक है होशियार ता वनी सगरा सुम आराम कर
नहीं नहीं कर छाजो नहीं यो तो गलती करया तो हुने ते हथ ना भजा बोल यो मके खपे छता यो बडो ना किथाला तो यो कदे बुडंगे करके रोसावे और सही यो मके 5 मिनट वज मेला में हर नहीं बो जंग तक जारिया यो होश मोहम्मद जो यो बते ना जब पहले में लाई दुश्मन खत्म करंगा जाओ ना पकड़ लो निकल मुझे वाली मार तो के पेटे तो सुड़ा ना मत पता कितना खपने मन हां वो ना तुम कम थी हनी हकरे नो हम कोने के छा करन गुरजो वन्ने मनी वरी गिफ्तार कया हाँ रात में पाड़ के गिफ्तार करने हाने सोचा तो करी जाए बता हलू पा इतना बात ना इतना बात पाने ना करे ना मुझे करे ना का बने iya zirata jako मुझे गोठे में आया ना इसका मन छाता न करे अरे यो तू मके 5 मिनट में मारे ना या गिटार करने ओ पुता ये मत दी करे चले जरा मुकाबला करे रखते नहीं ये पोजीशन में संभालो बजा इसका पोजीशन संभालो गाली ना बाटे हां ऐसे लिखो वो गाली करने लगा चना जेसिका बे हो गई तो तुमको मार مالك اوي تبدل هني بس يا देख खबर किया चल तो भगवान यो हम के बदलाई चुप बस देख खबर किया चल छुआ ठीक मुंह टके बदलायो इनला ते मुजी अरे मुझे नो यार है वो है सुल्तान खान हो सुल्तान खान है सुल्तान खान मुझे सिपाही वडो सिपाही किया चढ़ छो यार बस ता जे सिक लगी आले वो ताने फोन कई ता मिर्च बेची हां यार वडो ता जी यार मेहरबानी मुझे खूब वडो करे छे ही कमीना जका बैठा न सुबह अच्छी बात सही ना तो मिलाया ओ बाबा अरे मना त ता जो ही वडो साहब आ ही मुझे दोस्त मोने दे फोन कई मिर्च में ठीक है हां गालियो करे ता छापा चयो तू गालियो सब तुझे कदे रे तू गालियो कर ते खबर है गोट फिल्म में गोटवा और सब पास ही आ हां ते तू ड्यूटी भली बो करी दादी भली वाह 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 ही तो बाबा सही देखो मुझे साथी आली पमित चुप गयो फिर हिन जा पूछो तके मु बदला इनला
तोखे बदिला में उन लाइ ते तो सूबेदार जो खून कयो संतरी मुजमल जो मो खून ना है कयो ना है तो कयो खून तू मत कर कम तू मत कर इते वे तेरे तू छा मके गोली मार दे उठ मार तू मके गोली मार दे तू मके गोली मार दे बस चुप करे बैठ रहते ठीक है सुल्ताना किमते अरे सुनगा ठीक है थाने चलो Pir po किडा वे वाह अरे तू चा बुरानी वो तो मुंता ला किना से पाई लको गमती है वे अली हां कचे तो मां बेटे पे मरे जी गुलामी कया हां जी माल दे पे पैसा ये सोचम तो पैसा व्यू अच्छा उठन यको गमती हुआ व्यू तो व्यू किना कम में के चाय जो किना है हाँ गलायो चुप के उठाओ आज मिली है सुसु चारो बला किना लको यो खबर नहीं यो डावे ओनो मुकड़ा अयो बे ओनो चा होटल आए परे गाड़ी हाँ उना यूं दो चारो मन कितनी मंगी दो मन छाती जाग छजो मगो हां हां जाग छजो मगो हनु वच बात है हालो हमें प्यार की मुझे अने प्यार की आओ भाई आप आओ सुल्ताना आवा तके हिकड़ी बेटा तक बार हिकड़ी कहानी ॿुधाए बता ना कितड़ जेको बेले में पांच शी तो समझाए तो उन कितड़ ते खबर ना है ते बेले में शी अचा जरा बता ना वो एक कमीना उन शी अचे कितड़ शी ने हमलो कर तो हिन जी ॻाल्हि हिन जी बेटो सफल ॻाल्हि करे फोन कमाल घटि मिलंदी आहे कम जो माण्हू आहे कम जो माण्हू ठीकु आहे अज़मत चा अची खणी जो खेला सुल्तान गाड़ी में
त पोइ हिते छो था करे उथी वञी था असांखे रिश्वत खोर सूबेदार खपनि हा साईं कुझु होश था कम ही परे तो चलो है तुम उनके ठीकु आहे जो करी आया ते कम जो माण्हू ही कमाल माण्हू तो बिल्कुल कमाल माण्हू आहे बा साईं ठीकु आहे ही जेको सॼो ॻोठ हिन जे नाले आहे हो साईं पूरे ही थानो ई हिन जो आहे हिन मूंखे ड्यूटी में कयो आहे ठीकु आहे पर हाणे कहिड़े खणी वञो अच पोइ वापसि छॾ आई अच कमीना मुक़ाबिलो कंदा हूंदा ऐं अचां थो 2 मिंट ॿियो खेरा तैयार हो हर मां कयां छा आहे हिन वॾे न माण्हू फासी वियो पर मां बि मरी कयां कम खे हलायां पियो हिनजे पेट जो सूर अथई पैसे जो पैसा त खपनि न पाण हां माल खपे हा हा छो त पेट छला पैदा थियो आहे बुख लाइ जॾहिं माल न पवंदो पेट में जॾहिं पेट न भरजंदो जी न धंधो के छा पियो तूं करे चई वठ पंहिंजो वठ कमी नहीं का धंधो चालू करवा सही छा तूं पंहिंजो संतरी वेणो आहे न गहणो गहणो त खोड़ गहणो गहणो पंहिंजो होटल जा साईं वरी पेट में सूर पइजी वियो आहे अरे तके रगो पेट जो सूर आहे अञा ॿियो अथई कमु किथे वरी गहणो पाए न बाबा साईं अचे गहणो पाए इन न करे त गहणनि जा वरी पेट जो ढीलो कंदई गहणे के न वरे गहणे के कोन कोंदो पीटर ठीकु आहे अचे बस 5 मिंट में महफ़िल शुरू था कयूं महफ़िल का पाओ कमी ना इजो अचन महफ़िल करे महफ़िल करण जा पोइ अचनि त भले अचनि उन्हनि ते ज़िंदार वापसि कोन चवंदासीं बस है कजो होशियार कम ही कमी ना अचंदा थी बस है हाणे गहणो किथां जेको संतरी ऐं संतरी पाए गहणो पाए ॿई कम थो करे कमु सही थो करे तूं तो वग़ैरह बुख त नथो करे तूं कमु ई हिकिड़ो कर ॿार घर ते हवेली ते साफ़ करे छॾ ॿुधा ॿार वाली हवेली आहे न ओ हुते इहो साफ़ करे त ॿार महफ़िल जी तयारी कयूं हे बाबा साईं आऊं तो साफ़ कयो न न सुबेदार तूं वे तव्हां वे साफ़ करे अच न पोइ अचूं तू वेठ तू नओ माण्हू आहे हेठ वे साफ़ करे रे वञ साफ़ कर उनखे तालू वाली महफ़िल वाली ॿार कयूं हिते साफ़ करे सॼो पटो साफ़ करे कीअं महफ़िल में मज़ो बचे अरे बस अचो बाबा खड़े हलो ॿार पूरो छोड़ो ठीकु आहे हलो हलो जी सही साफ़ थियो जल्दी कर महफ़िल चालू कर अबे हिते बात विच में तू हिते वे हिते वे हाणे जल्दी कर महफ़िल चालू कर मां अचनि 2 मिंट पोइ कजो महफ़िल शुरू अच्छी मीमान है तू हिते वेदा किथां दूंगी दिमाग़ तुंहिंजो किथे आहे हिरा कर कुर्सी होरा वे गया महफ़िल शुरू कयो महफ़िल शुरू कर या
पंजोली यार तुझो बस तुझो केरे नालो वठे अने जो मसाह कढा तुझो बस हुक्म खपे बाबा साईं असिया कमीना बाबा साईं तव्हां ही वठो कुझु कमीना सामान का पर बना रे कबीरा छुट्टा प्याली कबीरा के जाए दो कि मुझे जुल्म